हर क़ौम खे पंहिंजी सक़ाफ़त हूंदी आहे ऐं उन जी सुञाणप उन जी सक़ाफ़त सां ई थींदी आहे। सिंधी सक़ाफ़त जो ॾियारो हर सिंधी लाइ हिकु क़ौमी ईद वांगुरु आहे। कुझु ईअं ई शादी लार्ज गवर्नमेंट बॉइज़ हाई स्कूल सिग्नल चकेट शादी लार्ज में 3 दिसंबर जे ॾियारे ते सक़ाफ़ती ॾियारो मुंतक़िद कयो वियो, जंहिंमें शहरनि, वापारियुनि, सियासी समाजी अॻुवाणनि ऐं ॿियनि माण्हुनि शिरकत कई। उन्हनि जो चवणु हो त सिंध हिकु आहे ऐं हिकु ई रहंदी। सिंधियुनि जी आहे ऐं उन्हनि जी मालियत रहंदी। ही असांजूं ज़मीनूं आहिनि, ही असांजा बनियूं खेत आहिनि। इन्हनि ते धारियनि जी कब्ज़ागिरी कंहिं बि सूरत में क़बूल न थींदी। उन मौक़े ते शागिर्दनि टेबलोज़ पेश करे शाइरियूं चई करे सिंध जो नालो काठ खां ऊचो करे छॾियो ऐं उन्हनि जो इहो बि चवणु हो त सिंध हमेशह हिकु रहंदो। इन में गैर क़ानूनी तरथियल परदे आहिनि जेके असांजा भाइर आहिनि, उन्हनि खे वापसी निकाली ॾेई असांजे वतन खे असांजे लाइ असांजे रहण जे लाइ कयो वञे। आफ्ताब अली बलोच, मीडिया ज़ा न्यूज़ HD, शादी लार्ज। गाह पुटन ऐं पेरूं पचन मौला करे वरी हेल वसन, थर काछे ऐं कारूं झरते बादल कारा कारा।